मेहर रिपोर्ट शान अली शेख। शिया उलमाई काउंसिल पाकिस्तान सिंध जो सदर अलामा डॉक्टर सईद असद इकबाल ज़ैदी मेहर पहुतो, जिते हुन शिया आलिम मौलाना मुजाहिद हुसैन चांडियो सां संदसि अमर जी वफ़ात ते ताज़ियत कई। बाद में एक हफ़्तो अॻु फुर दौरान मुज़ाहिमत थियल ग़ुलाम अब्बास चांडियो जे वारसनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते हुननि मक़तूल अब्बास चांडियो जे वारसनि मुख़्तियार सिंधी सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे क़त्ल जी मज़म्मत कंदे चयो आहे त अफ़सोस सिंध में लाक़ानूनियत आहे, बदअमनी वधी वई आहे, लाक़ानूनियत जो राज आहे, माण्हू घरनि में सलामत नाहिनि। हुननि चयो त सिंध में नौशीन काज़मी वारे वाक़े समेत समूरनि क़त्लनि जी शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे। सियालकोट वाक़ियो मुल्की तारीख़ ते दाग़ आहे। सिंध में तरक़ियाती कम न पिया थियनि, फौरी तौर ते मकानी चूंडूं थियणु खपनि। हुन चयो त मां DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो करियां थो त मक़तूल ग़ुलाम अब्बास चांडियो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। उन मौक़े ते शिया अॻवान मौलाना मोहम्मद हसन मुतहरी, मौलाना अब्दुल रशीद मोहसिनी, मौलाना आबिद अली इरफानी, अमीर अली जोयो, मीसम अब्बास जोयो, सैफल जमाली ऐं ॿिया गॾु हुआ।